अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आहियां अब्दुल क़यूम। को सफ़ा पथर दिल इंसान ई हूंदो जेको पखियुनि खां नफ़रत कंदो। उहे ॻोठ वसंदियूं वीरान लॻंदा आहिनि जिते पखियुनि जूं ॿोलियूं ॿुधण में न अचनि। हिन वीडियो में टिनि मुनफ़िरद ख़ूबसूरत ऐं दिलचस्प पखियुनि जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं, जंहिंमें चिॿरो, तोतो ऐं कोयल आहे। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। सभ खां पहिरियां चिॿरे जी ॻाल्हि कयूं था। चिॿरो, जंहिंखे अंग्रेज़ी में ओल ऐं उर्दू में उल्लू चवंदा आहिनि, हिकु शिकारी पखी आहे। हिन जा 200 खां वधीक क़िस्म मिलनि था। हर क़िस्म जा चिॿरा तन्हाई पसंदि आहिनि। चिॿरा अक्सर राति जो निकिरंदा आहिनि ऐं नज़र तमामु परे वेंदी आहे। चिॿरो घणो करे पंहिंजो आखेरो न ठाहींदा आहिनि ऐं वणनि जे सुराखनि या पुराणी जायुनि में रहंदा आहिनि। किन मशरक़ी सक़ाफ़तुनि में चिॿरे खे मनहूस सम्झियो वेंदो आहे, पर इहो कुदरत जे क़ानून ख़िलाफ़ु आहे। दुनिया जी हर चीज़ पंहिंजी जाइ ते ख़ूबसूरत ऐं मुनफ़िरद आहे। पाकिस्तान में रहंदड़ चिॿरे जा नर ऐं मादी हिकु जहिड़ा थींदा आहिनि। जेकॾहिं हिन जे आराम में ख़लल विझिबो त ॾिसंदड़ शख़्स खे कावड़ मां घूरे ॾिसंदो आहे, पोइ पंहिंजे मख़सूस अंदाज़ में उॾामे वेंदो आहे। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे चिॿरो राति जो निकिरंदो आहे छो जो ॾींहं जो ॾिसी न सघंदो आहे। इहो सरासर ग़लति आहे। हीअ ॿियनि पखियुनि खां काफ़ी मुख़्तलिफ़ आहिनि। जेकॾहिं ॾींहं जो निकिरनि था त ॿिया पखी ॿधी करे हिन खे तंग करनि था। ख़ासि तौर ते पखियुनि जी एयरफोर्स कांवनि जा टोला कढ लॻंदा अथसि, जंहिं सबबु हीउ पखी राति जो निकिरंदो आहे। चिॿरे जी ख़ोराक गोश्त आहे। कोरीड़ा, कुआ, नंढा पखी, मच्छी या ॾेॾर वग़ैरह जो शिकार कंदो आहे। मादी चिॿरी नवंबर खां अप्रैल ताईं आना ॾींदी आहे। 3 खां 4 आना हुजनि था। चिॿरी हिक खां वधीक नरनि सां गुज़ारींदी आहे ऐं 2-3 ॾींहं जो आरो कंदी आहे। हीउ पखी हराम पखियुनि में शामिल आहे, पर हिन जो गोश्त गरम थींदो आहे ऐं देर सां हज़म थींदो आहे। कंहिं बीमारी में इलाज लाइ इस्तेमालु थी सघिजे थो, जीअं फालिज या वाई लाइ मुफ़ीद आहे। अचो त हलूं था तोते ॾे। तोतो, जंहिंखे प्यार मां मिठू चवंदा आहिनि। सिंधी तोते खे अंग्रेज़ी में रोज़ रिंग पैराकीट चवंदा आहिनि। तोते खे सिंधी में चतून बि चवंदा आहिनि। तोतनि जूं 1 खां वधीक क़िस्मूं आहिनि। तोता वलर जी सूरत में रहंदा आहिनि ऐं पंहिंजी ॿोली सबबु परे खां पंहिंजी मौजूदगी ज़ाहिर करे विझंदा आहिनि। हीउ सियाणो पखी आहे। इंसानी आवाज़नि जो हू बहू नक़ल करे वेंदो आहे, पर इहा सियाणप हिन पखी लाइ उमिरि क़ैद जो सबबु बणी। तोते जा ताज़ा लाथल आना माण्हू हथ करे उन्हनि मां कंहिं तरीक़े बचा कढराए उन्हनि खे इंसानी ॿोलियुनि जी नक़ल करणु सेखारे छॾींदा आहिनि। तोता बे आखेरा कोन ठाहींदा आहिनि, बल्कि ही पुराणनि वणनि जे सुराखनि में बचा ॾींदा आहिनि। तोते जो असली वतन ॾखिण एशिया ऐं अफ्रीका आहिनि। ॿी आलमी जंग खां पोइ तोता पूरी दुनिया में फैलिजी विया। तोते जी उमिरि 20 खां 30 साल थींदी आहे। तोते जी ख़ोराक मेवा, सायूं भाॼियूं, सूरजमुखी, अंब, सारियूं, टमाटा, सावा मिर्च ऐं खजी वग़ैरह आहे। तोतो नस्ल वधाइण लाइ सेप्टेंबर खां डिसंबर ताईं जोड़ो ठाहींदो आहे। कुझु तोता फेबरवरी खां मई ताईं जोड़ी ठाहींदा आहिनि। मादी तोती 2 खां 6 आना लाहींदी आहे। रोज़ानो 1 आनो ॾींदी आहे। 23 ॾींहं जो आरो हलंदो आहे। 23 ॾींहं खां पोइ बचा निकिरंदा आहिनि। मिठू अॼु असां खां रुसी परॾे हलियो वियो आहे। सिंध में ख़तमु थींदड़ पखियुनि जी लिस्ट ठाहिजे त तोतो मथां पहिरें नंबर ते अचे। तोते जे ख़ात्मे जा सबब हिकु त उहे वण ई ख़तमु थी विया आहिनि जिते तोता मेवा बि खाईंदा हुया ऐं नस्ल बि वधाईंदा हुया, जंहिंमें खॿड़, पेरूं, लेसूड़ो या लवा। पखी हरू भरू पंहिंजो वतन न छॾींदा आहिनि जेसि ताईं पंहिंजी जान जो ख़तरो न हुजे या वरी उन्हनि जी खाद, खुराक ऐं दाणे पाणी जो इंतज़ाम न हुजे। तोतो सिंध धरतीअ जी सूंहं हूंदो हुयो, उहा ख़ूबसूरती ख़तमु थींदी पई वञे। असांजी सिंध में हिकु बीमारी आहे शिकार जे नाले ते नस्ल कुशी। अॻे को बि असूल वारो मादी तोती खे न पकड़ींदो हो, पर हाणे त को नर खे छॾे थो न को मादी खे। असल में इहे शिकारी मुख़्तलिफ़ पखियुनि खे पकड़े कराची शहर में थोरनि दामनि ते विकिणे अचनि था। पहिरियां पखियुनि जी वॾी मार्केट इम्प्रेस मार्केट हुई, पर हाणे उहा मार्केट ख़तमु थी वई आहे। हाणे मुख़्तलिफ़ जायुनि ते मार्केटूं आहिनि, जंहिंमें खॾा मार्केट बि आहे। अञा बि जेकॾहिं असां संजीदा थियूं त तोतनि खे परचाए सिंध में आणे सघूं था। मां फेसबुक ते हिकु पोस्ट ॾिठी। हिकु ॻोठ में सालनि खां तोतो ॾिसण में न आयो। पोइ कंहिं सियाणे ॻोठाणे खे ॾस ॾिनो त सूरजमुखी पोख
उन जी सलाह ते ॻोठाणे सूरजमुखी लॻाया पर 2 सालनि ताईं तोता ज़ाहिर न थिया। पर हू वस आहिर सूरजमुखी पोखींदो रहियो। हाणे ॿुधाए पियो त गुज़िरियल साल खां सूरजमुखी ते तोता आया आहिनि। हू उन्हनि खे शिकारियुनि खां बचाए थो। अहिड़ा नंढा नंढा तजुर्बा करे ॾिसजनि त कुदरती माहौल बहाल थी सघे थो ऐं सिंध जी सूंह बि बहाल रहंदी। अचो त कोयल सां मुलाक़ात कयूं। जॾहिं कंहिं बि कोयल असुर में लॻायो तॾहिं दिलि वेतर विछोड़ो वधायो। हूअं त अलाह साईं केतिरनि ई पखियुनि खे मिठड़ो आवाज़ अता कयो आहे, पर कोयल जी ॿोली ॿुधी इंसान सरूर ऐं फ़रहत महसूसु कंदो आहे। पाकिस्तान खां अलावा कोयल इंडिया, चाइना ऐं एशिया जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में मिले थी। कोयल खे अंग्रेज़ी में बि कोयल चयो वेंदो आहे। हीउ कूकू पखियुनि जे ख़ानदान मां आहे। कोयल जी ॿोली बहार खां सावण जे आख़िर ताईं ॿुधी सघिजे थी। ख़ासि करे घाटनि वणनि में रहंदी आहे। कोयल पंहिंजो आखेरो न ठाहींदी आहे, पर ॿियनि पखियुनि जे आखेरनि में आना ॾेई ईंदी आहे। अमूमन 2 आना ॾींदी आहे, जंहिंमां ॿचा बि ॿिया पखी गॾु रहंदा आहिनि ऐं पालींदा बि उहे पखी आहिनि। कोयल मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं खुराकूं खाईंदी आहे, जंहिंमें जीत, कीड़ा मकोड़ा ऐं मुख़्तलिफ़ मेवा। कोयल जी उमिरि 14 साल थींदी आहे। दोस्तो, उम्मीद आहे ही 3 मुनफ़रिद ऐं ख़ूबसूरत पखियुनि जी दिलचस्प मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो खे WhatsApp ते ज़रूरु शेयर कजो। हिन वीडियो जे हेठां तव्हांखे सब्सक्राइब जो बटन मिलंदो, चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।